सवड़ आहार पेर डिघेरजन। इंसान जे मथां गर्मियूं सर्दियूं अचनि थियूं, उन करे अक़लमंद माण्हू जो कमु आहे ॾुखे वक़्त खे मुंहुं ॾियण लाइ अॻुवाट उन जो बंदोबस्तु करे। माण्हू पंहिंजे वस ऐं वित खां वधीक ख़र्च न करे, बल्कि पंहिंजी आमदनीअ मां थोरो थोरो बचाए रखे। छाकाणि त सियाणनि जो चवणु आहे त फुड़ीअ फुड़ीअ तलाउ थींदो आहे। इंसान जी ज़िंदगी में केतिरनि ई क़िस्मनि जा लाहा चाढ़ा अचनि था। कॾहिं तंदुरुस्ती आहे त कॾहिं बीमारी, कॾहिं शादी आहे त कॾहिं ग़मी, कॾहिं रोज़गार आहे त कॾहिं बेरोज़गारी, कॾहिं ग़म आहे त कॾहिं ख़ुशी। मतिलब त माण्हू जी ज़िंदगी में खेसि नवां नवां मसइला साम्हूं अचनि था। उन्हनि मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ बचत या किफ़ायत शारी ज़रूरी आहे। इहो ई सबबु आहे जो सियाणनि जो चवणु आहे त उहो को कजे जो औखी वेल कमु अचे। के माण्हू अहिड़ा हथ फाड़ हूंदा आहिनि जो उन्हनि खे सुभाणे जी गिणती न हूंदी आहे। खेनि जेको मिलियो सो खपाए छॾींदा ऐं चवंदा अॼु त ऐश करियूं, सुभाणे ॾिठो वेंदो। के वरी अहिड़ा त ख़र्चाऊ हूंदा आहिनि जो पंहिंजी ताक़त खां वधीक ख़र्च करे छॾींदा आहिनि। कमाईंदा 10 रुपया त ख़र्च कंदा 15 रुपया। अहिड़ा माण्हू सदाईं कर्ज़ी हूंदा आहिनि ऐं बीमारी सीमारी में खेनि वॾी तकलीफ़ थींदी आहे। उन करे ई ॾाहिरनि जो चवणु आहे त सवड़ आहार पेर डिघेड़ घुर्जनि। अहिड़नि ई माण्हुनि जे लाइ चयो वियो आहे त बंदा उहो कर जो मींहुं वसंदे कमु अचई, बल्कि बचत या किफ़ायत शारी उहा आहे त माण्हू त तमामु घणो ख़र्च करे, न वरी कंजूसी करे, बल्कि विचों रस्तो अख़्तियार करे। सवड़ आहार पेर डिघेड़ण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं सवड़ या चादर नंढी हूंदी ऐं माण्हू ॼंघूं डिघियूं कंदो त संदसि बदन पूरी तरह ढकिजी न सघंदो। चादर नंढी हुजण जी हालत में मथे ॾांहुं छिकबी त पेर न ढकिजी सघंदा, मुंहुं उघाड़ो थींदो ऐं सर्दी जी हालत में सीउ लॻंदो। उन करे सीउ खां बचण लाइ टंगूं कुंडड़ियूं करे पंहिंजे जिस्म ढके ॿी हालत में बीमार थी पवण जो अंदेशो आहे। साॻी तरह जेकॾहिं माण्हू पंहिंजी कमाई खां वधीक ख़र्च कंदो त खाधे ख़रार बि खुटी वेंदा ऐं उन जो ॾेवालो निकिरी वेंदो ऐं वटसि कुझु बि न बचंदो। ऐं पोइ जॾहिं मथसि मुश्किल वक़्तु ईंदो त उनखे मुंहुं ॾियण लाइ वटसि कुझु बि न हूंदो ऐं खेसि तकलीफ़ ऐं परेशानी जो मुंहुं ॾिसणो पवंदुसि। इन करे माण्हू खे पंहिंजी सवड़ आहार पेर डिघेड़ण घुर्जनि, यानी पंहिंजी ताक़त खां वधीक ख़र्च न करणु खपे। अॼुकल्ह माण्हू शादियुनि मुरादियुनि ते कर्ज़ खणी बि तमामु वॾो ख़र्च कनि था ऐं पोइ उन्हनि जे सॼे ख़ानदान खे बुखूं काटणियूं पवनि थियूं। इहो बिल्कुलु ग़लति आहे। असांजो मज़हब इस्लाम बि अहिड़े ॻाटे भॻे ख़र्च ऐं अजाए ॾेखाव खां मना करे थो, बल्कि अहिड़नि मौक़नि ते सादगी अख़्तियार करण जी तलक़ीन करे थो। हींअर त सरकार पारां बि बचत जूं केतिरियूं स्कीमूं हली रहियूं आहिनि जेके माण्हू अहिड़ियुनि स्कीमनि वसीले बचत कंदा त उन मां उन्हनि खे त फ़ाइदो रसंदो, बल्कि मुल्क ऐं क़ौम जो बि भलो थींदो। मतिलबु आहे त पंहिंजे वस ऐं वित आहार हथ पेर हलाइण घुर्जनि, यानी पंहिंजी आमदनी मुताबिक़ ख़र्च करणु घुर्जनि। पंहिंजे हथ खे झले झले इस्तेमालु कजे ऐं सोची सम्झी ख़र्च करणु घुर्जे। पंहिंजी कमाई मां मुस्तक़बिल लाइ कुझु न कुझु बचाए रखणु घुर्जे। सोची सम्झी ख़र्च करण खे ई सवड़ आहार पेर डिघेड़ण चइबो आहे। सवड़ आहार पेर डिघेड़ण जी ॿी माना आहे किफ़ायत शारी, यानी पंहिंजे ख़र्च ऐं आमदनी में तवाज़ुन रखणु घुर्जे। जेकॾहिं आमदनी थोरी ऐं ख़र्च वधीक आहे त माण्हू परेशान थींदो। तंहिं करे जेतिरी आमदनी हुजे उन जे आधार ते ख़र्च करणु घुर्जे। ईअं करण सां माण्हू आई वेल मुश्किलात खां बची पवंदो।
मतिलब त उहो के कजे जो आई वेल कम अचे। तंहिं करे सयाणनि चयो आहे त सवड़ आहार पेर डिघेरजनि।